हेलो संगत, छा हाल आहे? ठीकु आहियो? सिहत जे हवाले सां हिकु ॿी शॉर्ट वीडियो आहे बेसिकली। सियारे में जेका डाइट आहे, खाधो पीतो, उन हवाले सां। अव्हां ख़बर आहे त सिंध में अ, तक़रीबन हर शइ थींदी आहे ऐं बहितरीनु नमूने थींदी आहे ऐं सदियुनि खां थिए थी पई, ऐं उन जो सिहत जे हवाले सां बि वॾो इम्पेक्ट आहे जेकॾहिं उनखे सही नमूने माण्हू इस्तेमालु करे। हाणे सियारे जी मौसम में पालक हर घर में ठहंदी आहे, तक़रीबन हर ॿिनि टे ॾींहं ते ठहंदी हूंदी या माण्हू पचाईंदा आहिनि। सो पालक ऐं जूअर जी मानी हिकु बहितरीनु कॉम्बिनेशन आहे हर लिहाज़ खां। उन में तव्हांखे कार्बोहाइड्रेट बि घणो कोन थो मिले। जेकॾहिं तव्हां कणिक जी मानी खाओ था या चांवर जी मानी जी उत्तर सिंध में खाईंदा आहिनि उहा खाओ था, त उन में तव्हांखे कार्बोहाइड्रेट तमामु घणो मिले थो, जेको ठीकु न आहे। कार्बोहाइड्रेट ई बेसिकली चर्बी ठाहींदो आहे ऐं पेट ते ऐं सम्झो त माना जिते किथे चर्बी जमा थींदी आहे। सो जेकर तव्हां कणिक जी मानी खे अवॉइड करणु चाहियो था ऐं चांवर जी मानी खे अवॉइड करणु चाहियो था, त तव्हांखे जूअर जी मानी तक़रीबन हर सिंध में मिलंदी आहे ऐं एॾी महांगी बि कोन्हे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे ख़्याल में चांवरनि जे अटे जेतिरो जो रेट आहे मूंखे कंफर्म कोन्हे, पर अवेलेबल आहे। जिथे किथे सुठी मानी थींदी आहे, सिहतमंद आहे ऐं बहितरीनु इहो हिकिड़ो कॉम्बिनेशन आहे पालक जी भाॼी ऐं मिलेट। मिलेट मतिलबु सॉरी, जूअर। त जूअर ऐं पालक ॿ बहितरीनु शयूं आहिनि, तव्हां खाई सघो था। बाक़ी सियारे में तव्हांखे हरू भरू इहो जेको चिकन मिले थो पियो कचिरो, उहो खाइण जी ज़रूरत कोन्हे का। बॉयल एग्स या उॿारियल आना जेके थींदा आहिनि या बेदा थींदा आहिनि, जेकर अफोर्ड करे सघो था त उहो जेतिरा घणा ओतिरा भला, न त हिकिड़ो घटि में घटि जेकर खाओ था नाश्ते में, शानदार शइ आहे, बहितरीनु शइ आहे, तव्हांखे हिन ते अमल करणु खपे। ठीकु आहे न? तव्हां ख़बर आहे त माना हिन वक़्तु अनाज जी सूरत में जेके चंद या कुझु बहितरीनु अनाज आहिनि जेके पाण मानी जी सूरत में खाई सघूं था, उन मां जूअर हिकु आहे। यूरोप में या अमेरिका में या कैनेडा में जिते ज़ाहिर कोन थींदी आहे जूअर, त स्पेशली खोड़ माण्हू इंडिया मां, इहे छो उते हर शइ वधीक पैदा थींदी आहे, स्पेशली जूअर घुराईंदा आहिनि जूअर जी मानी खाइण जे लाइ। उन जा वाइटामिन्स जे हवाले सां, मिनरल्स जे हवाले सां, हाज़मे जे हवाले सां, कार्बोहाइड्रेट, एनर्जी, कैलोरीज़, एवरीथिंग जेको बि आहे, उहो हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो सोर्स आहे। ठीकु आहे। सो मां चयो शॉर्ट वीडियो ठाहियां। तव्हां घटि में घटि ईंदड़ 2-3 महीना, फेबरवरी ताईं, डिसंबर, जनवरी, फेबरवरी या मार्च जेको बि आहे, उनमें तव्हां त रोज़ु बि तव्हां पालक हिकु अहिड़ी शइ जेका रोज़ु खाई सघो था, को मसइलो कोन्हे। विटामिन सां भरपूर, आयरन खां वठी कैल्शियम या जेको बि शयूं आहिनि, जेके बि हिकिड़े न्यूट्रिशनिस्ट तव्हांखे सजेस्ट करे थो, या जेके न्यूट्रिशन बेस्ड शयूं हुजणु खपनि कंहिं बैलेंस डाइट में, उहे सभई पालक में हूंदियूं आहिनि। पालक में वरी पोइ तव्हां टमाटो विझंदव, बहितरीनु शानदार कमु आहे। जेके तव्हां उनमें को जेके पाण चवंदा आहियूं, खोड़ माण्हुनि खे चवंदा आहिनि हुरबो, या उर्दू में जेके आम ज़बान में चवंदा आहिनि मेथी। हुरबो ऐं मेथी ऐं पालक जो कॉम्बिनेशन बहितरीनु शइ आहे। सो हिकिड़ी ॻाल्हि इहा थी वई, पालक ऐं जूअर जी मानी हिन मुद में हर माण्हू जे लाइ, हर उमिरि जे माण्हू जे लाइ हिकिड़ो बहितरीनु कॉम्बिनेशन आहे। हर माण्हू खे खाइणु खपे। सस्तो बि आहे, को महांगो न आहे। ऐं फ्रूट्स ज़ाहिर आहे महांगा आहिनि, हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे ज़ाहिर आहे। हूअं न त सिट्रस फ्रूट जी जेका बि फैमिली आहे, जंहिंमें नारंगी, ऑरेंज चवंदा आहियूं पाण, किनू, माल्टा, फिल्टर या जेके आमतौर ते फ्रूटर या फिल्टर बि चवंदा आहिनि, इहे सभई सिट्रस फैमिली आहिनि। ऐं लीमो त हूअं ई माना हिकिड़ो शानदार शइ आहे, उहो बि इन फैमिली सां तालुक़ु रखे थो। ऐं ॿियो वरी सिंध में जेको अॼुकल्ह वॾे पैमाने ते पैदा थिए थो, ग्रेप फ्रूट, चकोतरो जंहिंखे चवंदा आहिनि, या ग्रेप फ्रूट, इहे सभई शयूं हिन मौसम जे हवाले सां बहितरीनु आहिनि। मौसम बि ख़ासि तौर ते ज़ुकाम जे हिसाब सां माण्हू खे मौसम बि खाइणु खपे। केलो तव्हां न खाओ, सियारो आहे, खंघि थींदी आहे, जेको बि आहे बहरहाल। ऐं टी ऐं आख़िरी ॻाल्हि त जेका गजर आहे, ॻाढ़ी गजर जाम थींदी आहे सिंध में, हर जाइ ते। सिंध में थोरी अॻड़ थींदी आहे ऐं जल्दी ख़तमु बि थी वेंदी आहे, छो जो उहा निकिरी वेंदी आहे, ट्रांसपोर्ट थी वेंदी आहे, या ॿियनि सूबनि में इम्पोर्ट थींदी आहे, घुराईंदा आहिनि।
बहरहाल जिते बि तव्हांखे जॾहिं बि ॻाढ़ी गजर मिले उनजो फ़ाइदो वठो। इहे शयूं बहितरीनु आहिनि। तव्हांखे चिकन में कुझु बि कोन्हे। हीअ तव्हां जेके बाक़ी बिस्किट केक ऐं आइस्क्रीमूं ऐं धूड़ ऐं छाई खाओ था उनमें कुझु बि कोन्हे, नथिंग। इन जी जाइ ते तव्हां पंहिंजियूं मक़ामी पैदा थियल शयूं खोड़ सारियूं आहिनि। मां स्पेसिफिकली 2-3 जेके तव्हांखे काउंट करायूं उहे तव्हां खाओ। तव्हां हीउ सियारो बहितरीनु नमूने गुज़री वेंदो। तव्हां सिहत जा मसइला जेकॾहिं हल कोन थींदा त ख़राबु कोन थींदा। मुंहिंजे ख़्याल में हल ई थींदा, छो जो डाइट ई सभु कुझु हूंदी आहे। सुठी शइ खाइण सां तव्हांजा मसइला खोड़ हल थी सघनि था। उन करे महिरबानी करे जूअर जी मानी, पालक जी भाॼी, सलाद में गजरूं, हिकु बॉयल अंडो, इहे तव्हांजो हिन मौसम में, ऐं नारंगी या किनु या मौसमी जेको बि तव्हां खाई सघो पंहिंजे बजट जे हिसाब सां, इहे ज़रूरु शयूं खाओ। बजट जे हिसाब सां पोइ ज़ाहिर माण्हू नट्स ऐं जेके बादाम शदाम ऐं पर बादाम जेके महांगो आहे त तव्हां जेके मुङेरा आहिनि सुठे नमूने मुङेरनि खे पचाए करे, कचा न हुजनि, तव्हां खाओ। इहो बहितरीनु नट आहे हिकिड़ो जेको महांगो बि न आहे पर फ़ाइदे में ॿियनि खां घटि बि कोन्हे। बहितरीनु शइ आहे, तव्हांखे ज़रूरु खाइणु खपे। ठीकु थी वियो न? त मां रिपीट थो कयां, मौसम जे हवाले सां सियारे जे मौसम में जेके शइ तव्हांखे वधीक खाइणु खपनि ऐं ज़रूरु खाइणु खपनि, सब्जियुनि में पालक, मानी हुजे कंहिंजी, जूअर जी, हिकु अंडो घटि में घटि, 5 बि खाओ था त को मसइलो कोन्हे। हिकु अंडो बॉयल करे, ठीकु आहे। फ्रूट्स में नारंगी जूं जेकी फैमिली में ॿिया जेके फ्रूट्स आहिनि, ऐं टमाटो सलाद में वठो, या बंदि गोभी आहे, या जेको वणे तव्हांखे, या साओ बसरु जेको आहे उहो मौसम आहे। माना साई शयूं खाइण जे लाइ हिकु बहितरीनु मौसम आहे सियारो। साओ बसरु खाओ, भले कचो खाओ, को मसइलो कोन्हे। थूम कची खाओ, को मसइलो कोन्हे। इहे सभु शयूं हिकिड़ी दवा आहे तव्हांजी, सम्झो। टेस्ट ते न मरो। टेस्ट छा में हूंदो आहे? जेके पकोड़ा तव्हां खाईंदव बाज़ार मां वठी करे किने तेल में, जेको महीने खां यूज़ थिए थो पियो, जेको जंहिं हिसाब सां पकोड़ा तरींदा आहिनि, ख़बर आहे तव्हांखे, बग़ल धोई। संबोसा जेको माना ज़हर आहे, हिकिड़ो ज़हर जो बम आहे बेसिकली समोसा ऐं पकोड़ा, उनखे न खाओ, महिरबानी कयो। पंहिंजी शयूं खाओ, सिधियूं सादियूं साफ़ु सुथरियूं, रोज़ जी बुनियाद ते। चांवरनि जो सॉरी जूअर जो अटो को मसइलो कोन्हे, हर कंहिंजे घर में अची सघे थो, एॾो महांगो न आहे। पालक हर जाइ ते मिलंदी आहे, बहितरीनु सब्ज़ी आहे हर शइ जे हिसाब सां। बाक़ी तव्हां ॾिसो लीमो, नारंगी, गजर, टमाटो ऐं वाट एवर, इहे शयूं खाओ, तव्हांखे फ़ाइदो थींदो। थैंक यू।